व अंज़िर अशीरतकल अक़रबीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामीन कलाम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं वही नाज़िल थी ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं नुबूअत मिली, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे दावा कई त मां नबी आहियां। पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां ईमान आणण वारो वॾनि मर्दनि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो। घर जी औरतुनि में अम्मा ख़दीजतुल कुबरा हुई। इन जे कारण जो अम्मा आशा फरमाए थी त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी घर वारनि मां सभ खां वधीक अम्मा ख़दीजा ते मूंखे गैरत ईंदी हुई। जंहिं महिल ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनजो तज़किरो कंदा ई कंदा हुया। हीअं ख़दीजा कयो, हीअं ख़दीजा चयो, हीअं ख़दीजा हुई। वरी नबी साईं कॾहिं को ढोर वग़ैरह का बकरी कुझु ज़िबियो करनि, उन मां ख़दीजा जे सहेलियुनि ॾे बि ख़दीजा जे तरफ़ां हिकिड़ो हिसो मोकिलनि, माना उनजी यादगिरी। मूंखे कावड़ पई अचे, मां चयो साईं तव्हां ख़दीजा खे छड़ो, हेॾो बि ख़दीजा जो तज़किरो, हेॾो बि ख़दीजा जो तज़किरो। इंसानी फितरत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ख़दीजा जे बारे में हेॾे होॾे न चओ आयशा, उहा पहिरीं औरत आहे जंहिं मुंहिंजे मथां इस्लाम आंदो हुयो। त पहिरीं औरत जंहिं मुंहिंजे मथां इस्लाम आंदो, मुंहिंजी नुबूअत खे सचो मञे, जंहिं वक़्तु मां ॾुख में हुयुमि उन ॾुख में मूंसां गॾु साथम बीठी। बहरहाल अम्मा ख़दीजा जी हिकिड़ी वॾी फज़ीलत आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियां औरत जंहिं मुंहिंजे मथां ईमान आंदो ख़दीजतुल कुबरा आहे। मर्दनि में पहिरियां अबू बकर सिद्दीक़ साईं आहे। औरतुनि में पहिरियां अम्मा ख़दीजतुल कुबरा आहे। आज़ाद कयल ग़ुलामनि में, सिर्फ़ु ग़ुलामनि में न, आज़ाद कयल ग़ुलामनि में हज़रत ज़ैद बिन हारिसा आहे। छो त जंहिं वक़्तु नबी साईं खे नुबूअत मिली आहे उन वक़्तु नबी साईं हज़रत ज़ैद खे आज़ादु करे पंहिंजो पुटु बणाए छॾियो हुयो। त बहरहाल अॻिते हली करे मना बि आई त पुटु माना उन जे तरफ़ मनसूब कयो जो जंहिंजो असली पुटु आहे, उन जे तरफ़ उनजे अबे खे मनसूब कयो त हे फलाणे जो पुटु आहे। बाक़ी शफ़क़त जो हर को हथु रखंदो आहे। बहरहाल आज़ाद कयल ग़ुलामनि में हज़रत ज़ैद पहिरियां इस्लाम आंदो ऐं अहिड़ी तरह सां नंढनि ॿारनि में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पहिरियों इस्लाम आंदो ऐं हज़रत ख़दीजा जो जेको सौट हुयो जंहिं नुबूअत जी गवाही ॾिनी त हे हज़रत ईसा ऐं मूसा ते इहो फ़रिश्तो ईंदो हुयो, वर्का बिन नौफल, हुन बि ईमान आंदो। पोइ आसिया से तबलीग लिकी हलंदी हुई, ज़ाहिर ज़हूर न। हुनखे ईअं माना हिकिड़ी जॻह ते कठे थींदा हुया। सफ़ा पहाड़ी आहे, सफ़ा पहाड़ी जे हेठां हिते हज़रत अरकम बिन अबी अरकम जो घरु हूंदो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन घर में हूंदा हुया। पोइ जंहिंखे बि का दीनी ॻाल्हि ॿोल करणी हूंदी अची करे उन घर में वेही करे नबी साईं सां ॻाल्हि ॿोल कंदा हुया। ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला बि हिते अची करे मुस्लमान थियो हुयो। जॾहिं हज़रत उमर मुस्लमान थियो पोइ सम्झो त हितां नबी साईं ॿार आया ऐं जेको आहे त हिकमत अल्लाह ताला जी इहा हुई, हाणे उमर मुस्लमान थियो आहे, हाणे वरी सरेआम तबलीग। बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन 3 साल खन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं आस्ते तबलीग कई। पोइ आस्ते मुस्लमान माण्हू थींदा विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हिकिड़ो वॾो पंहिंजो नालो हुयो, तंहिंजे कारण जीअं जो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला मुस्लमान थिया त उन जे करे खोड़ माण्हू मुस्लमान थींदा पिया वञनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जा इहे हिकिड़ा एहसान जो जंहिंजे साम्हूं बि मां इस्लाम पेश कयो, कुझु न कुझु चई त मां थोरो सोचां, मशवरो कयां, फलाणे खां पुछी अचां। अबू बकर उहा हस्ती आहे जंहिंखे मां सिर्फ़ु चवां त मां नबी आहियां, मुंहिंजे मथां पहिरीं हुन ॻाल्हि में ईमान हाणे वेही रहियो आहे अबू बकर सभ खां पहिरियों। त बहरहाल त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उस्मान बिन अफ़ान खे दावत ॾिनी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दावत ई हज़रत उस्मान बिन अफ़ान मुस्लमान थियो आहे। ऐं हज़रत उस्मान जॾहिं मुस्लमान थियो त हुनखे चाचे सम्झो त रसनि सां ॿधी करे तशद्दुद कंदो हुयो त तूं कलमो छो पढ़ियो थी। इब्तिदाए इस्लाम जे वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं नुबूअत जी दावा करे नबी साईं तबलीग कई। मुंड में जेकॾहिं कोई मुस्लमान थींदो हुयो सम्झ त हथ में टांडा कयईं, सम्झ त मौत खे दावा ॾिनई। त बहरहाल हज़रत अबू बकर मुस्लमान थियो। आसे ॿिया सहाबा बि थींदा विया। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ या हज़रत ज़ुबैर
या हज़रत सुहेब या हज़रत बिलाल या अहिड़ी तरह सां ॿिया सहाबा हज़रत खब्बाब बिन अर्त, हज़रत अम्मार, हज़रत यासिर, अम्मा बीबी सुमैया, हज़रत अब्बास जी जेको आहे त घरवारी उम्मुल फज़ल ऐं ॿिया खोड़ औरतूं खोड़ मर्द इस्लाम में ईंदा विया। तक़रीबन इब्तिदाई इस्लाम में ईअं आहिस्ते आहिस्ते थींदे थींदे तक़रीबन 120-130 जे सहाबा थी विया। त हाणे हिक ॿिए सां ॻाल्हि करनि पिया आहिस्ते आहिस्ते, माना हो हुनखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, सोणा हाणे मां जेकॾहिं इस्लाम आंदो आहियां, जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त मां सरेआम वञी करे काबतुल्लाह में बीह करे चवां त हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हिन ते ईमान आणियो, हिन जे अकेले अलाह ते ईमान आणियो। नबी से फरमायो त अबू बकर अञा असां थोरा आहियूं, का हिकमत आहे इन में बि, हाली आहिस्ते आहिस्ते ईअं कयूं, जंहिंमहिल घणा थी वञूं पोइ जेको आहे त पोइ वरी सरेआम तबलीग कंदासीं। लेकिन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो, मुंहिंजी दिलि थी चए त मां सरेआम काबतुल्लाह में वञी करे तबलीग कयां ऐं तौहीद जा नारा आणा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अबू बकर ठीकु आहे, जे चई तो त वञ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु काबतुल्लाह में आया ऐं अची करे दावा कयूं त अलाह खां सवाइ कोई महबूद न आहे, ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल आहे। हज़रत अबू बकर जी इहा दावा करणु त उते सभु मुशरिक मौजूदु हुया। हाणे हुननि खां इहा बर्दाश्त कीअं थींदी जो 360 बुत पिया आहिनि, उन्हनि जी मौजूदगी में कोई ईअं चए त हे कंहिं कम जा न आहिनि, सॼी ताक़त अलाह जे हथ में आहे, पोइ उनखे कावड़ कीअं न लॻंदी, कावड़ उनखे कीअं न लॻंदी। हुया त बातिल, उनजा हुया ई बुत बातिल, पर ॻाल्हि इहा आहे त पोइ कावड़ कीअं न लॻंदी। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन वक़्तु जॾहिं इहा ॻाल्हि कई, होॾो हो मुशरिको थियो, होॾो हो मुशरिको थियो। हज़रत अबू बकर खे एॾो तशद्दुद कयूं, एॾो त ज़ख़्मी कयूं जो चेहरे मुबारक ते खून जेको वही आयो, ख़बर न पई पए त आहे केरु। एॾो माना ॾिसो, हिकिड़ो माना थोरो ॿ कतरा बि आहिनि खून जा, थोरो खून वहे, बकायो चेहरो त साफ़ हूंदो, ॾिसण में त ख़बर पवंदी त पिलाणे जेको आहे त हमरा आहे, पर जेकॾहिं सॼे चेहरे ते तव्हां खून वहाए छॾियो, सॼो चेहरो ॻाढ़ो थी वञे, पोइ ख़बर न आहे पवंदी त हे केरु आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे एॾो त खून वहायो वियो आहे, एॾो त तशद्दुद कयो वियो आहे जो चेहरो मुबारक खून में लाल थी वियो आहे, ख़बर कोन पई पए त हे केरु आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे कबीले खे ख़बर पई, बनु तैम कबीलो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ तैमी हुया, त तैम कबीले खे ख़बर पई, उहे आया, अची करे ॾिठऊं त भेणा अबू बकर सिद्दीक़ जी हीअ हालत आहे, ऐं उनखे वठी विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे असली नालो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो अब्दुल्ला हुयो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे जॾहिं घर में वठी आया, पी अबू कुहाफ़ा मथां बीठो अथसि, जंहिंजो असली नालो उस्मान हुयो। अबू कुहाफ़ा पी मथां बीठो अथसि, ॿिया कबीले वारा मथां बीठा आहिनि। त मन अबू बकर ॻाल्हाए, लेकिन अबू बकर जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरे ई कोन पियो। त हाणे कबीले वारनि सम्झ त एतिरा रिवायत में लफ़्ज़ ईंदा आहिनि त असां अबू बकर जी मौत में, अबू बकर जे सम्झ त मरी वञण में कोई शक न कयो त असां चयोसीं अबू बकर हिन दुनिया मां हलियो वियो। कबीले वारा माना पीउ माउ जी माना इहो ख़्यालु पिया ॾियनि त अबू बकर सिद्दीक़ जे मथां जेको तशद्दुद थियो आहे, असां सम्झोसि त अबू बकर सिद्दीक़ फ़ौत थी वियो, हिन दुनिया मां हलियो वियो। त हक़ीक़त त इहा आहे त शहीद त ज़िंदा आहिनि, ज़ाहिर ज़हूर जे हिसाब सां त माना दुनिया मां त हलियो वियो। त कबीले वारनि इहो चयो, जेकॾहिं असांजो अबू बकर वियो त पोइ असां हुनजो वॾो वॾो सरदार मारींदासीं क़िसास में, असांजो बि हे मेन माण्हू आहे, हुनजो बि असां सरदार मारींदासीं। बहरहाल हिकिड़ी जंग जुटण ते हुई। शाम जो वक़्तु थियो, सॼो ॾींहुं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हौश में कोन हुयो। जॾहिं शाम जो वक़्तु थियो त अबू बकर सिद्दीक़ जे चपनि ते हिकिड़ो लफ़्ज़ आयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो लफ़्ज़ चयो त मा फ़अल मुहम्मदुन मा फ़अल रसूलुल्लाह, ॾियो त ख़बर अल्लाह जे रसूल जी तबियत कीअं आहे, अल्लाह जे रसूल जी तबियत कीअं आहे। त उते पीउ बीठो हुयो, उहो झंझोड़ेसि थो त अबू कुहाफ़ा चए, हे जंहिंजे कारण तुंहिंजे मथां तकलीफ़ आई आहे, जंहिं मोहम्मद जे कारण तूं हेॾो ज़ख़्मी थियो आहे, तंहिंजे कारण वरी तूं उन जे कारण हाणे पुछा थो करें।
जंहिंजे कारण तूंखे अहिड़ी तकलीफ़ आई आहे तॾहिं बि तूं नथो जेको आहे सम्झे अञा बि हुनजे कारण तूं पोइ छा करे अञा तोखे तकलीफ़ अचणियूं आहिनि। ॿ काथे ईअं थींदो आहे जो माण्हू पंहिंजे पुट खे सम्झाईंदो आहे की शरारती इंसान जे कारण उहो बि ॾचे में अची वेंदो आहे, पोइ हुनखे ईअं सम्झाईंदो आहे त तोखे अञा उनजी लॻल आहे, अञा उन सां वञी करे खेॾे थो, इहो त शरारती आहे, इहो तोखे अञा जेको आहे त ख़राबु कंदो, ईअं थींदो आहे। तूं अञा यार हिन सां घुमे थो वञी करे, इहो त शरारती आहे, तोखे अञा खारींदो। पर अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि त ॾिसो त रसूलुल्लाह सां जेका निस्बत आहे, अबू इते जले थो त इन जे वेझो न वञे, लेकिन अबू बकर सिद्दीक़ सम्झे पियो त हिन यार जे करे जेकॾहिं मार मिली त इहा सुकून आहे ऐं हीअ यार हक़ ते आहे, छो त हिन ॾे हिदायत आहे, हिते हिदायत आहे, हिते शरारत जो को नौज़ बिल्ला सुवाल ई पैदा न आहे। पर मुशरिकनि जी ॿिया सम्झनि त इन जेको आहे त नुक़सानु आहे। बहरहाल तंहिं महिल हज़रत अबू बकर जो पीउ मुस्लमान बि कोन थियो हुयो त न अमड़ मुस्लमान थी। अबू बकर सिद्दीक़ जे पीउ चयो त भेण हुन जे कारण तोखे हेॾी तकलीफ़ ॾिनी वई, अञा तोखे हुनजो नालो यादि आहे। इन करे कावड़ में हलियो वियो ऐं पंहिंजी घरवारी खे चई हिनखे मानी बानी खाराईं अबू कुहाफ़ा खे, हिनखे अबू बकर खे मानी बानी खाराईंजाई। अबू कुहाफ़ा चई ईअं हलियो वियो। उन वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला रसूलुल्लाह खां 2 साल नंढो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को 2 साल नंढो आहे। नबी साईं जी नुबुवत खां सम्झ त इहे अॻियों मुतसिल सम्झ त ॻाल्हि आहे। तक़रीबन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि थी थिए 38 साल या 39 साल, ईअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि थी थिए। इन वक़्तु जंहिं वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ज़ख़्मी कयो, जॾहिं माउ सम्झाए त पुट वठ मानी खा, हीअ शइ खा, तूं का शइ खाधी न आहे, त माउ खे चए थो अम्मा तेसी ते मां मानी न खाईंदुमि, ॿुधायो त वरी ॿुधायो त रसूलुल्लाह जो हाल छा आहे। त माउ चयो त पुट हाणे मूंखे त ख़बर कोन्हे का, मां वञी करे हाणे छा कयां। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयसि त वञ जेको आहे त उम्मे जमील आहे हिकिड़ी, उम्मे जमील ख़त्ताब जी धीअ, उन ॾे वञ, उन खां मालूमात करे आ। त उहा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी माउ उन ॾे वई, उन चयो मां तोसां गॾु हलां थी। अबू बकर सिद्दीक़ जे मथां उहा औरत आई आहे, अम्मा बि बीठी आहे, चवनि सा त रसूलुल्लाह सही आहे, त सही सालिमुन सालिमुन सालियुन उहो सही आहे, सही सालिम आहे, हाणे तव्हां खाई था सघो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो तेसी ते मां न खाईंदुमि जेसी ताईं पंहिंजी अखियुनि सां मुहम्मद मुस्तफ़ा खे ॾिसां। त हुनखे रसूलुल्लाह ॾे वठी आया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अबू बकर खे ॾिसी करे अखियुनि में पाणी वही आया। सुभान अल्लाह, एॾियूं क़ुर्बानियूं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ जे बारे में तारीफ़ी जुमला चया, पोइ अबू बकर सिद्दीक़ खे अॻिते कुझु हलियो। त बहरहाल इस्लाम जी इब्तिदा नबी साईं जॾहिं दावा कई अबू बकर सिद्दीक़ पहिरियां ईमान आंदो, वरी तकलीफ़ां बि अचनि पियूं, वरी अहिड़ी तरह जेको जेको पहिरियां ईमान आणे पियो हुनजे मथां तकलीफ़ां अचनि पियूं। हर सहाबा जी पंहिंजी तकलीफ़ आहे, हर सहाबी जी। हज़रत बिलाल खे ॾिसो, हज़रत खब्बाब खे ॾिसो, हज़रत सुहेब खे ॾिसो, अम्मा बीबी सुमैया खे ॾिसो, जंहिंखे अबू जहल 2 टुकड़ा करे छॾियो। ऐं अहिड़ी तरह सां हज़रत अम्मार खे ॾिसो, हज़रत अम्मार खे पाणी ईअं भरे, पाणी जो ईअं थां भरे, उन में हज़रत अम्मार खे मुंहुं विझाईंदा हुया। अंदाज़ो कयो जेकॾहिं पाणी में नक ईअं ॿुॾी वञे न थोरो, त जेको पाणी अंदरि वेंदो आहे न दिमाग़ ते चढ़ी, जेका हालियत उन पाणी जी हूंदी आहे उहा उन खां पोइ छा कयो त छा चवंदो आहे। जेकॾहिं कोई पाणी में किरे 2 गोता अचनि, उन खां पोइ छा कयो त कहिड़ो जहान घुमी आयो, त उन जी मुंडी मुबारक खे वठी करे हज़रत अम्मार जी खे उन में विझंदा आया, छा में थाम में विझी करे, पोइ हज़रत अम्मार खे जो पाणी ईअं चढ़े त वरी तकलीफ़ अची वञे, ॿियूं बि खोड़ तकलीफ़ ॾींदा हुया। ऐं अहिड़ी तरह सां हज़रत यासिर खे बि उन्हनि शहीद करायो, अम्मा बीबी सुमैया खे बि शहीद करायो, हज़रत खब्बाब खे लोह जूं शीखा तपाए करे दिमाग़ ते हणंदा हुया। हज़रत बिलाल खे जेको आहे त वारी ते ततल वारी ते लेटाए करे ऐं अहिड़ी तरह सां मथो पथर रखंदा हुया। रिवायात में अचे थो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन खे जॾहिं उहो वारी ते लेटायो वेंदो हुयो त उहा अरब जी गरम वारी, अरब जी गरम वारी, तव्हां ॾिसो न धरती आहे असांजे सिंध जी, तपश जून जुलाई महीनो गर्मी जा ॾियारा हुजनि त असां धरती ते बि पेर न आहियूं रखंदा, वारी धरती खां वधीक गरम थींदी आहे, वरी पत्थर बि धरती खां वधीक गरम थींदो आहे। अरब जो इलाइक़ो वारियाटू ऐं पथराटू आहे, बहरहाल उहो इलाइक़ो गरम। हज़रत बिलाल खे चोलो लाए सुमाए मथां वरी चिंब रखंदा हुया, पोइ चवंदा ॾे ख़बर हाणे वरी हज़रत बिलाल चवंदो अहद अहद अल्लाह अकेलो आहे, वरी ॿारनि खे चवंदा रसो विझी करे घुमायो गिटियूं, वरी हज़रत बिलाल खे मारे मारे जेको आहे त ओताकुन में फिटी करे वञनि। त इहा हज़रत बिलाल खे साहब खे तकलीफ़ ईंदियूं रहंदियूं हुयूं। हज़रत खब्बाब रज़ी अल्लाह ताला न, हज़रत उमर जी जेको आहे त ख़िलाफ़त जो ज़मानो हुयो, हज़रत उमर हज़रत खब्बाब खे चयो खब्बाब का
पंहिंजी ज़िंदगी जी कुर्बानी वारी का ॻाल्हि ॿुधाए त हज़रत ख़ब्बाब चोलो जो मथे कयो त पोइ तो वञे अच्छा अच्छा उते त निशान हुया। हज़रत उमर फरमाया छाजा निशान आहिनि? चए साईं मूंखे यादि आहे जॾहिं मां इस्लाम आंदो हुयो मूंखे इस्लाम आणण जे बारे में एतिरी त तकलीफ़ ॾिनी हुयूं, टांडा हेठों विछाईंदा हुआ, टांडा दुखियल, चोलो मुंहिंजो लाहींदा हुआ, पोइ ईअं पुठी टांडनि ते ईअं रखंदा हुआ। हज़रत ख़ब्बाब फरमाए थो मुंहिंजी खल टांडनि में सड़ी वेंदी, अंदरों चर्बी जेका आहे उहा आस्ते आस्ते वही वही टांडनि जे मथां किरे 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 आस्ते आस्ते पोइ टांडा जॾहिं ख़तमु थियनि इहे मुंहिंजे जिस्म जे मथां इहे टांडनि जा निशान जेके इस्लाम जे ख़ातिर मूंखे इहे टांडा ॾिना वेंदा हुआ, इहे ईज़ा ॾिना वेंदा हुआ। बहरहाल कहिड़े साहब जी दास्तान तव्हांखे ॾसे, कहिड़े साहबी जो ॾसे, साहब जेके बि ईमान आणनि था उन्हनि खे तकलीफ़ मिले ई मिले पई। जेसीं ताईं नबी साईं जी हिजरत थी आहे तेसीं ताईं साहबा तकलीफ़ुनि मथां तकलीफ़ुनि मथां तकलीफ़ा काटियूं आहिनि। त बहरहाल तकलीफ़ुनि मथां तकलीफ़ा अॻिते हली करे ईअं 3 साल तक़रीबन ईअं तबलीग हली, लिकी 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 अल्लाह ताला तक़रीबन 3 सालनि खां बाद में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ही आयत नाज़िल फरमाया वा अंज़िर अशीरतकल अक़रबीन। सोना नबी हाणे ईअं कर जो हाणे वञी करे पंहिंजे वेझनि वेझनि रिश्तेदारनि खे ड्रिजाए, वञी करे उन्हनि खे अल्लाह जे अज़ाब खां ड्रिजाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचियो त हाणे रिश्तेदार वेझा बुताण को माहौल आहे, जिन जे दिमाग़नि में उहो जेको आहे त सालनि खां इहा बुतनि जी मोहबत आहे, इन मां कीअं कढिजे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफ़स्सिरीन फरमाइनि था, रिवायात में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे दावत कई। इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैहि ॿियनि मुफ़स्सिरीन ऐं बाद रिवायात हदीस जी में अचे थो रसूलुल्लाह उन्हनि खे दावत कई, नबी साईं उन्हनि खे खाधो बि खारायो ऐं नबी साईं उन्हनि खे खीर बि पीआया ऐं पीआए खाधो बाधो पीआए। नबी साईं सोचियो त हिनखे दावत ॾियां अञा त अबू लहब पाट खाधो, चए न साईं हे त थी नथो सघे, हे त चए जादू आहे, तूं असां ते जादू कयो आहे, ईअं ॻाल्हि करे हलियो वियो। नबी साईं वरी ॿीहर दावत कई, न पंहिंजनि रिश्तेदारनि खे घुरायो, तॾहिं बि माना नबी साईं दावत पेश करण विया, ईअं न ॿुधऊं हलिया विया। टियों दफ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा पहाड़ी ते चढ़ी विया। काबतुल्लाह जे साम्हूं 2 पहाड़ियूं आहिनि, हूअं त खोड़ पहाड़ियूं आहिनि पर मैन साम्हूं हिकिड़ी आहे सफ़ा, ॿी आहे मरवा, मशहूर आहिनि। त इहा सफ़ा पहाड़ी ईअं हूंदी काबतुल्लाह जे मथां जो जंहिंखे बि का ख़ासि ॻाल्हि हूंदी इन पहाड़ी ते चढ़ी वञे या बुलंद कंहिं इलाइक़े ते चढ़ी चवंदो हुयो या सबा हा, इहो लफ़्ज़ जो चवंदो हुयो त सभु माण्हू हुनजे वेझो ईंदा हुआ। त इहो लफ़्ज़ हूंदो हुयो माना हिकिड़ो कोड हूंदो हुयो छाजो, मुसीबत जे वक़्त जो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा पहाड़ी ते चढ़ी विया, नबी साईं फरमाया या सबा हा, ईअं जो नबी साईं फरमायो त हिक ॿिए खे चवनि पिया ॾिसो इहो आवाज़ कंहिंजो आहे, चई आवाज़ जेको आहे त मुहम्मद जो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए पोइ इहा ख़ैरु न हूंदो, वारो कयो हलो। सभु सफ़ा पहाड़ी ते आया, अबू लहब हुयो, बनु हाशिम जा आया, बनु अब्दुल मुत्तलिब मां हुया ऐं अहिड़ी तरह नबी साईं जी न्याणी अम्मा फातिमा हुई। बहरहाल हे अॻिते जी ॻाल्हि आहे, खोड़ अर्सो अॻु जंहिं महिल अम्मा फातिमा जी पैदाश बि थी आहे, अगरचे उहा अम्मा फातिमा नंढी हुई। त बहरहाल त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते घुराए हैरान थी विया त अलाए छाजे कारण नबी साईं असांखे घुरायो आहे। हुज़ूर साईं फरमायो ॿुधो त सयूं, परे खां हिकिड़ा तव्हां ते दुश्मन अचनि हमिलो करण, पोइ तव्हांखे मां ॿुधायां त इहे हमिलो करणु अचंदा छो त मां सवा चोटी ते बीठो आहियां, मूं ते इतबार कंदव? त उहे चवनि था साईं असां कॾहिं तव्हांजे मथां कूड़ जो तजुर्बो न आहे कोई, असांखे पक आहे त तव्हां सच ॻाल्हाईंदव। जेकॾहिं तव्हां असांखे चओ असां ॾिसूं बि कोन, तव्हां चओ त दुश्मन अचे थो, असां यकीन कंदासीं त दुश्मन अचे थो, छो त तव्हां सच था ॻाल्हायो। कॾहिं असां तव्हांखे कूड़ ॻाल्हाईंदे कोन ॾिठो आहे, तव्हां सच आहियो। ॻाल्हि हिते छा था करनि, दुश्मन जेकॾहिं चवंदो अचे थो त तव्हां सच आहियो। नबी साईं फरमायो जेकॾहिं इन ॻाल्हि में मूंखे सचो था मञो त मां तव्हांखे जेको दुश्मन नथा ॾिसो उनजे बारे में मां तव्हांखे ॾसियां त दुश्मन अचे थो, तव्हां यकीन कंदव। नबी साईं फरमायो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ला इलाहा इल्लल्लाह चओ कामयाब थींदव, जहन्नम जी बाहि ख़तरनाक त उन खां बची पवंदव। जॾहिं नबी साईं इहो फरमायो, नबी साईं हिक हिक ख़ानदान जा नाला वठी करे फरमायो। साईं फरमायो बनु हाशिम ए पिलाणा पिलाणो पंहिंजो पाण खे जेको आहे त जहन्नम खां बचायो। नबी साईं हथा के अम्मा फातिमा खे बि फरमायो या फातिमा ए फातिमा पुट पंहिंजे पाण खे जहन्नम जी बाहि खां बचाए। क़यामत जे ॾियारे हथा के नबी साईं इहो बि फरमायो फातिमा धीअ क़यामत जे ॾियारे मां में बि का उमेद न रख, पंहिंजे अमलनि ते जेको आहे त पंहिंजो पाण खे जहन्नम खां बचाए। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश जो वॾो हक़ आहे ऐं अम्मा ख़ातून जन्नत जन्नत जी औरतुनि जी सरदारियाणी बि आहे, पर नबी साईं इहो सम्झाइनि पिया त ईअं माना कोई ईअं न सम्झे त मां हिन जो रिश्तेदार आहे बसि ॿिया अमल न करे, बल्कि हर को पंहिंजा अमल करे। त बहरहाल नबी साईं जॾहिं इहा ॻाल्हि कई उते अबू लहब बीठो हुयो, चाचो नबी साईं जो,
त अबू लहब असल में इन जो नालो अब्दुल उज़्ज़ा हुयो, पर अबू लहब इन जो हिकिड़ो लक़ब हुयो। जीअं अबू लहब लहब चइबो आहे बाहि जे छोले खे, अबू लहब माना बाहि जे छोले वारो। त एॾो त हिन निबागे जो हुस्न हूंदो हुयो जो बाहि जे छोले जीअं चमकंदो हुयो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा ॻाल्हि कई, अबू लहब चए पियो त तब्बन लक या मोहम्मद, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजा हथ छल थी वञनि। अले हादा जमातना, हेतिरी ॻाल्हि जे कारण तव्हांखे जमा कयो थी। हेतिरी ॻाल्हि जे कारण चए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, हे मुसीबत वारो वाक़ो करे चए असांखे जमा कयो थी। तब्बन लक, तुंहिंजा हथ जेको आहे त छल थी वञे, नऊज़ बिल्लाह, तुंहिंजा हथ टुटी पियल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं इहा ॻाल्हि कयईं, पोइ चए हलो हलो, चए ईअं ॻाल्हि आहे, सभु कबीले खे हेॾे होॾे करे वियो। अल्लाह तबारक व तआला हीअ सूरत नाज़िल फरमाई, तब्बत यदा अबी लहबी व तब्ब, सोने नबी जा नबूवत हारा हथ इहे सलामत हूंदा। जेसी ताईं जहान हूंदो तेसी ताईं इन प्यारनि प्यारनि हथनि जो तज़किरो कयो वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ सलामत हूंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा त हथ सलामत आहिनि, बल्कि अबू लहब जा हथ जेको आहे टुटी पवनि, उन जा हथ शल थी वञनि। त अबू लहब खे वॾी कावड़ अची वई। त अबू लहब जेको आहे त गुस्से में अची वियो। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ न्याणियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ न्याणियूं, अम्मा रुक़ैया, अम्मा उम्मे कुलसूम, नबी साईं जो इहे ॿ न्याणियूं पहिरियां जो निकाह अबू लहब जे पुटनि सां हुयो। इहे कुफर जी हालत में हुया। इस्लाम खां पहिरियां काफ़िरनि सां रिश्तेदारी सही हुई, बदर जे मौक़े खां बाद में काफ़िरनि सां रिश्तेदारी ख़तमु आहे। खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके इब्तिदा इस्लाम में त सही हुयूं, माना जाइज़ हुयूं, पर अॻिते हली करे उन्हनि खे नाजाइज़ ऐं हराम कयो हुयो। पहिरियां माना जाइज़ हुयूं, जीअं इस्लाम जी इब्तिदा में शराब जाइज़ हुयो, बल्कि अॻिते हली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह ताला इहो हुकुम फरमायो त हाणे शराब हराम आहे। खोड़ अहिड़ियूं शयूं हुयूं जेके पहिरियां जाइज़ हुयूं, बाद में हराम थियूं। अहिड़ी तरह काफ़िरनि सां रिश्तेदारी, त नबी साईं जॾहिं इन्हनि खे रिश्तेदारी हुई त नबी साईं इन्हनि खे जे पुटनि खे ॿ धीअरूं पंहिंजूं ॾिनियूं हुयूं। अजीब इत्तिफ़ाक़ आहे त उन्हनि अची करे जेको आहे त अबू लहब खे कावड़ अची वई, भेण क़ुरान ईअं नाज़िल थियो आहे जो मुंहिंजा हथ छल थी वञनि। पुटनि खे चयां हाणे मूंखे पीउ मञियो था, त इन्हनि जेको आहे त पंहिंजी घर वारनि खे तलाक ॾियो, इहे जेको आहे त वञी करे पंहिंजे पीउ ॾे वञनि। नबी साईं जे न्याणियुनि खे तलाक अची वई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची वियूं। त अहिड़ी तरह सां हाणे ॾिसो न, उलमा हिते नुक़्तो लिखियो आहे त अजीब इत्तिफ़ाक़ आहे त नबी साईं जूं जॾहिं इहे न्याणियूं उन अबू लहब जे घरनि ॾे वियूं आहिनि, अबू लहब जे जेको आहे त घरनि में आहिनि, त अल्लाह ताला इन्हनि खे जेको आहे त उहो जेको आहे त जेको ज़ाल मुड़ुस हक़ अदा कंदा आहिनि, उन खां अञा अल्लाह ताला हिनखे बचाए रखियो हुयो। तव्हां त मुशरिक जे वेझो न थिए, अञा उन हालत ते कोन पहुता आया त हिननि खे तलाक़ूं अची वियूं। निकाह त थियो हुयो, लेकिन जेको आहे त मक़सदु उनजो अञा कोन हासिल थियो हुयो जेको थींदो आहे निकाह। बहरहाल त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आहियूं। बाक़ी इहो सुवाल ज़हन थींदो त असांखे ख़बर पए त निकाह खां अॻु में जेको आहे त निकाह खां बाद इहो कोन थियो हुयो जेको आहे त हक़ अदा। त बहरहाल रिवायात में जेको अचे थो न, उन रिवायात ते असांजो दारो मदार आहे ऐं रिवायात बि सही रिवायतूं थियूं अचनि, रावी सही आहिनि। बहरहाल त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन ॿिनि न्याणियुनि खे तलाक अची वई। अंदाज़ो कयो कंहिं पीउ जे घर में हिकु न्याणी खे तलाक अची वञे, अलाए छा मंज़र हूंदो आहे। नबी साईं जे ॿिनि न्याणियुनि खे तलाक अची वई, तॾहिं बि क़ुरान साबित हुयो। अबू लहब जे करे ईअं कयो त क़ुरान खे त न आहे कढणो, क़ुरान साबित हुयो। बज़ औक़ात माण्हू ईअं कंदो आहे, का सुठी ॻाल्हि। हाणे अबू लहब खे कावड़ छा जे कारण आई? इन जे कारण त क़ुरान में इहे मुंहिंजे ख़िलाफ़ आयतूं छो आयूं आहिनि। त अॼुकल्ह जे हिसाब सां बि मां नथो चवां त कोई अबू लहब आहे कोई ईअं आहे, ॻाल्हि तो कयां त मुआशिरे में बज़ औक़ात ईअं बि हूंदो आहे जो कंहिंखे का शरीयत जी ॻाल्हि न वणंदी, उन में का उहा ख़ामी हूंदी, पोइ क़ुरान में जेकॾहिं बयानु कयो वञे त बाबा क़ुरान हीअं थो चए। सवलो सिंधी में सम्झायां, कोई खीर में पाणी थो विझे, जेकॾहिं मां बयानु कयां त बाबा खीर में पाणी न विझिजे, पोइ जंहिंजी आदत हूंदी पोइ उहो अञा मूंसां विढ़ंदो त उस्ताद तूं इहो ग़लति थो चएं त खीर में पाणी छो विझिजे। भेण हीअं न, इहे ॻाल्हियूं न कर, इहे बयानु न कर। बाबा तव्हांजे कारण मां क़ुरान खे त कोन कढां, हदीस जे फरमान खे त न कढां, नबी साईं जो कौल मां क़ुरान जे ॻाल्हियूं इहे त ॿुधाइणियूं आहिनि न। त ॻाल्हि तो कयां त माण्हू खे इहा तबियत हूंदी आहे त जेका मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हि थी अचे उहा बयानु न कई वञे। माण्हू पाण तब्दील न थींदा, क़ुरान खे तब्दील करण जी कंदा। अबू लहब पाण तब्दील न पियो थिए, चइबो त इहे आयतूं छो नाज़िल थियूं त तूं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में फरमायो, नबी साईं जे बारे में तूं इहे गुस्ताखी कई त सोना तुंहिंजा हथ छल थी वञनि। अल्लाह ताला को इहा बर्दाश्त न थी, अल्लाह ताला फरमाए तुंहिंजा हथ छल थींदा। छो बि ईअं अबू लहब जॾहिं मरी वियो निभागो, अबू लहब मरी वियो त इनखे अहिड़ी त माना लाश में बदबू पैदा थी वई, पुटनि बि हिनखे दफ़न न कयो आहे।
इनखे हिकिड़ो गुलामनि खे वठी करे जीअं डंडियूं थींदियूं आहिनि हेॾा होॾा डंडियूं ॾेई करे खॾ में केरे मथो जेको आहे त मिटी विझी छॾियऊं त अहिड़ी हिन जी हालत थी वई त बहरहाल अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फरमाए सॼी सूरत नाज़िल फरमाई अल्लाह ताला त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इब्तिदाई इस्लाम जो ज़मानो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ुनि मथां तकलीफ़ ईंदियूं हुयूं अॻियो इंशाअल्लाह अचे थो तज़किरो त नबी साईं जे मथां केॾियूं तकलीफ़ आयूं नबी साईं जे अहल बैत जे मथां केतिरियूं तकलीफ़ आयूं नबी साईं जे सहाबा जे मथां केतिरियूं तकलीफ़ आयूं दीन इस्लाम जे कारण त बहरहाल त इन्हनि तकलीफ़ुनि खे यादि करे असां सम्झूं त असां केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहियूं असां जेको घर खां निकिरी करे मस्जिद जे फरासी पाकीज़ा साफ़ शफ़ाफ़ नरम फरासी ते अची निमाज़ पढ़ण जहिड़ा न आहियूं हिन सहाबा खां पुछा कयो त पथरनि जे मथां पुठियूं रखी कीअं टांडनि जे मथां पुठियूं रखी कीअं क़ुर्बानियूं ॾिनियूं अथऊं असां मस्जिद में पको हले तो हेठां नरम सही सालिम फरासी आहे गद्दा विछायल पिया आहिनि उन्हनि जे मथां असां सुभान रब्बियल आला चई सजदो ॾियण जे लाइ तयारु न आहियूं सहाबा खां त ॾिसो सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह जे चवण ते टांडनि जी तख़्ती जे मथां चोलो लाए करे सुम्हण जहिड़ा तयारु आहिनि अल्लाह ताला खां दुआ आहे बसि अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।